अनवार सब्बित कुलूबिना बिलकौल साबित फिल हयात दुनिया व फिल आखिरत व अहीना व अमितना अल सुन्नत वल जमात व शौक ला लिकाइक बिरहमतिक या रहमर राहिमीन व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना मुहम्मदिन व आलिही व सहबिही व बारिक। अल्लाह साईं तव्हां खे सदा खुश रखे, आबाद रखे। सभई साईं जी मोहब्बत में हिते तव्हां आया हो। अल्लाह साईं तव्हांजे विख विख ते पंहिंजी रहमत फरमाए, अव्हां खे साबित कदम रखे। मुंहिंजा सुहिणा हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद हुसैन शाह, सैयद मोहम्मद राशिद शाह ऐं हिन मोरे वारनि जे तरफ़ां हज़रत उस्तादुल उलमा अमीरुल मुजाहिदीन हज़रत अल्लामा ख़ादिम हुसैन रिज़वी रहमतुल्लाह ताला अलैहि जी यादि जे लाइ ही मजलिस बर्पा कई वई आहे ऐं उन्ही जे पैगाम पहुचाइण जे लाइ तव्हांखे हिनखे एको अथसि त करे इहो आवाज़ु सम्झ में घटि थो अचे। हे सही आहे? हा, हिनखे रखां या की? जी, हुन जे मथां किरोणे रहमतूं आहिनि। बेशक हो कामयाब थी वई, बेशक हुन मुराद माणे वरिती। अल्लाह खां दुआ है त शल असांखे बि अल्लाह साईं इहो रस्तो अता करे, इहो जज़्बो अता करे, इहो इश्क अता करे, इहो मुहब्बत अता करे। सोना लाल हज़ार गोदड़ियुनि में छुपियल हुजे मगर लाल लाल थींदो। सोना सोन सोन थींदो। सोना घणनि ई माण्हुनि मुखालफ़तूं कयूं, अलाए छा छा चया, पर अल्लाह साईं हुन जे जज़्बे खे सचो करे ॾेखारियो ऐं दुनिया तस्लीम कयो त वाक़ई मर्दे मुजाहिद हुयो। हाणे रुगो सुवाल इहो आहे त उहो त असांखे पैगाम ॾेई वियो, डायरेक्शन रस्तो ॿुधाए वियो, प्लेटफार्म असांखे ठाहे तयारु करे ॾेई वियो। हाणे असांखे संभालणो कीअं आहे, हलणो कीअं आहे, उन मशीन खे अॻिते वधाइणो कीअं आहे। माण्हू था चवनि साईं हाणे सियासत हे ॿालनि बि सियासत में। मुंहिंजा बाबा असांखे जेकॾहिं को ॿियो तरीक़ो भला ॿुधायो त असां उहो रस्तो वठूं। नेठि रियासत सां त विढ़ो न आहे न, फ़ौज सां त असांखे विढ़ो न आहे न। असां मज़हबी मजनून त न आहियूं जो बम ॿधी जन वहाबियनि इहे जेके दहशत गर्दा मस्जिदुनि में बेगुनाह मुस्लमाननि खे मारियूं, भला उहो रस्तो वठूं जा? अल्लाह साईं पनाह ॾींदो। असां त इहो त सवेर जीअं साईं जन जो अलामा जो ॿुधो जो फरमायूं त मके शरीफ़ फतह करण जे लाइ अचनि पिया त पोइ कुती ॿचा ॼणियूं वेठी 10,000 जो लश्कर इहे वञनि पिया, पाण हिकिड़े मुजाहिद खे बीहारियूं त हिन कुती जे मथां बीही रह, मथां को मुजाहिद हिन कुती खे बचनि खे तकलीफ़ ॾिए। सही सुभान अल्लाह। मुंहिंजा सुहिणा तव्हांखे इहो कोन था चऊं त लठियूं कुहाड़ियूं बंदूकूं खणी वञी ट्रैफिकनि खे वञी बहाऊं ॾेई ऐं ट्रकुनि खे बि साड़ियो त लालनि पठाणनि जे ट्रालनि खे बि वञी साड़ियो। इहो न आहे। भला ॾिसो त सही, पाण में वेठा आहियूं सोना, हिते पीरी या मुरीदी या दरगाह या ही दरगाह या हू दरगाह, सुवाल न आहे, सुवाल आहे ईमान जो। सभई असांखे मुर्शिद प्यारा आहिनि, अखियुनि ते आहिनि, तोखे कोन था चवनि त फलाणे पीर खे छॾे असांजे कॾहिं लॻी पओ। तूं पंहिंजे पीर खे मज़बूत वठ, पर इश्क़ रसूल में हिकिड़े उसूल में प्लेटफार्म सुन्नत जमायत जे में इहो त तूं मुतहद थी पओ न। जेकॾहिं मुंहिंजा पीर मूंखे झलींदा, खुदा जो कसम मां पीरनि
सुभान अल्लाह। जे दिल भर जो तू मुरीद आ, जे सजन साईं जो तू मुरीद आहे, जेकर मशोन वारे जो मुरीद आहे, मुझा सोना है न सिर के मदीने वाले तो कुर्बान कर। तू वरी केड़ा सवाल थो थाने तो बाबा हे दरगाह वारा हीअं या हे हीअं। हिते दरगाहन जो सवाल ना है, हिते ईमानी गैरत जो सवाल आ, नामूस रसूल रसूल जो सवाल आ, हिते गैरत रसूल जो सवाल आहे। मदीने वाले साईं तो कुर्बान। अदा हाओ कनन ईमान जो हथ ॾेई मूंखे ॿुधायो। बस तू तो रख बस इन जी खफे में तवा पोई न मां सही बीठो आया बस मजी जुती सही आ मां सही आया मुके हिते अजई विहारियो तो मुके हिते विहारियो हा त मां तवा सा विहा। सुभान अल्लाह। मां मोतबर ना आया जे इज्जत है तो मदीने वाले साईं जी इज्जत है, बे कंजी इज्जत ना है। मुके हिते विहारियो हा तो मदीने वाले साईं विहारियो, मुर्शिद करी विहारियो। जेकर उन्हीं जी मां पीर बणजी हेडो थुल्लो मतारो थी नजर ही न्याज ही जागीरूं पेजारन ते चढ़ी, जेकर नबी जे दीन जे ला नथो निकरा त मुखे हेफा। जेकर मां नबी जे मथो सिर कुर्बान नथो कया त मुंहिंजी मुसलमानी खे भी हेफा। जेकर मां शराबन वारन वडेरन सा वेई उन्हीं के भाकुर पाया थो, उन्हनि ॾाढी कूड़ नहीं शराबन नहीं रंजन नचाइण वारन के अगते आणिया थो। खुदा जो कसम आ वो पीर क़यामत जाड़े हितो वठंदासीं। उन्हीं पीर के अल्लाह जे आडो रसूल अल्लाह जे आडो जवाब ॾियणो आ। जेकर ॿियो न वठंदुसि त मां वठंदोमांसि। मरी त हलबो न बाबा। खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैह वारो वजाए वियो न, मां बीहंदुसि पुलिस रात ते भले कन पीर मुखालिफ। मां साईं मदीने वारे खे मशोन वारे खे सभु ॿुधाईंदो वेंदुसि। बाबा असां फ़ौज जा मुखालिफ न आहियूं, असां रियासत जा मुखालिफ न आहियूं, असां जैकेट बम्बार पहरण वारा न आहियूं। असांजो नारो लबैक या रसूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां मजहबी मजनून न आहियूं जो असां खे हुकूमत कब्ज़े में अचे त असां एटम बम खणी सभु निकिरी पऊं वेहण जे लाइ। असां पॉलिसी ठाहींदासीं, असांजे लबैक में हिकिड़ा बेहतरीन ज़हन मौजूद आहिनि, उहे पॉलिसी ठाहींदा, उन्ही ते हुकूमत हलंदी ऐं गैरत पैदा कई वेंदी मुसलमाननि में, फ़ौज में भी गैरत पैदा कई वेंदी त अमेरिका जी पॉलिसी ते न हल, तूं मदीने वारे साईं जी पॉलिसी ते हल। अब हाओ कन न असां भी इहो चाहियूं था न बा। सोना हुकुम थे धरणे जो, न पन पटणो आ, न ट्रक खे साणो आ, न कारुनि जा शीशा भञणा आहिनि। तूं ग़रीबड़ो लॻो चुप कयूं रोड बंदि कयूं वेठो हुजे ज़िक्र वेठो पढ़ बस। अब हाओ कन न जेके अहिड़ी शिद्दत कन उन्हीं खे समझायो तो बाबा ये हमारा काम नहीं है, तुम बैठे रहो अल्लाह पे तवक्कल करी नाते पढ़ते रहो या रसूल अल्लाह के नारे लगाते रहो, वो खुद आपके मदद आपके करेगा। अब आप पाण में वेठा आहियो, शीयन जी कोटिया में ए माण्हू मारियऊं, उन्हनि धरणो हयो न बाबा, विढ़िया कारुनि जा शीशा भॻऊं, ट्रक खे साड़ियऊं, ट्रालनि खे लुटियऊं, रस्तो ॿधियूं वीचारा वेठा, कंहिंजी फतह थी नेठा आख़िर केरु कामयाब थी विया। शिया कामयाब थिया कन कोन थिया बाबा,
ज़बान मूं कुछ ॻाल्हायो त सही न। मुल्क में परेशानी थी, कार सड़ी, कार कान सड़ी, कंहिंजे मथे में सूर पियो, वो अमेरिका जे मथे में सूर पियो, वो हुकूमत वारनि जे मथे में सूर पियो। बाहूं ॿधी पेरें पोइ जिंद छॾायो। तव्हां नथा करे सघो छा? सुभान अल्लाह। अबा चवनि था त मुल्ला एटम बम ते कब्ज़ो करे वेंदा। मथा भणा एटम बम को अमेरिका खे हणी विझनि। असां एटम बम ते कब्ज़ो करण न आया आहियूं। असांजो हिकु हिकु माण्हू गैरतमंद सुन्नी आशिक़ रसूल एटम बम पाड़। तूं गैरत ॾेखार। बाक़ी भत खाई मजनून जे कुटी वांगुरु वञी घर असां ईंदे त पोइ पाण खे चओ। गैरत तव्हांजी जाॻाए वियो, रस्तो तव्हांखे ॾेखारे वियो। नूरानी मियां मूं कुझु न थियो, ताहिर क़ादरी मूं कुझु न थियो, सुन्नी तहरीक मूं कुझु न थियो। इहे ॿी जेके बि तंज़ीमूं आहिनि असांजूं, मुंहिंजी तजवीज़ इहा आहे त सभु लबैक या रसूल में ज़म बसि गंज थियो। अबा भलो आहे न, सुहिणा इहो सुठो आहे न। बाक़ी पीरनि जूं पंहिंजूं तंज़ीमूं आहिनि, भले दरगाह जी ख़िदमत कयो, तव्हांखे केरु थो रोके। बाक़ी के सुन्नी में आहिनि, के नूरानी मियां जे वारनि जे उन्हनि जे कढ आहिनि, के ताहिरुल क़ादरी जे कढ आहिनि। इन मां कुझु न थींदो, इहो वञी कैनेडा में लुकी वेही रहंदो आहे। हिन जवान जे कढ लॻो त पोइ तव्हांखे ॿुधाए त छा मोहबत थींदी आहे, छा इश्क थींदी। अरे ॿिया जेके बि सुन्नी तहरीक, फलाणी तहरीक, ताहिरुल क़ादरी, हे हो, हर शइ सभु ख़तमु। लेकिन तहरीक आहे त तहरीक लबैक या रसूल अल्लाह। मां पंहिंजे दरगाह जो ग़ुलाम आहियां ऐं पंहिंजे सिर ऐं जेके मूंसां मुहबत रखंदड़ आहिनि। छो त अॼु दरगाहनि ते बि ॾिसे थो त 10 पीर 15 पीर बणिया वेठा आहिनि। मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजो वोट, मुंहिंजे पुटनि जो वोट, मुंहिंजे धीअनि जो वोट, मुंहिंजी ज़ाल जो वोट, ख़ुदा जो कसम आहे तहरीक लबैक यार। हाणे तूं पंहिंजे पीरनि खां पुछ, इंशा अल्लाह फ़क़ीर हाओ कन न। हा या जतो ई छॾींदो बाथा आंदा पिया, अञा आंदा पई। एॾे घर सड़ गए, माल मर गए, अञा आंदा पिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रोड भज गए, म्यूनसिपालिटी मर गई, नालियां वह पिया, बल्ब टुट गए, अञा असां ॾारे सघंदे पिया आंदा पिया, आंदा पिया ने आंदा पिया। अञा हुन आ असां को पगां ॿधेसीं। अड़े घणा नहीं तव्हांखे पग न ॿधरायो। ये सियासी शब्दबाज़ तव्हांजे ईमान जो गैरत जो सुवाल आहे। ये तव्हांखे तमाशो बणायो, अचो वादो कयो। अॼु असां इन्हनि खे तमाशो बणाईंदासीं। गैरत धारियो न, असां तव्हां सां गॾु आहियूं न सोड़ा। जेने च पैसो मां दुआ घुरसां वे न यार, मानी मिलस वे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बस घणियों ई रड़ियूं आहिनि मुंहिंजा सुहिणा। कुरान शरीफ में सवेर जे मौली साहब ताल पढ़ियो, जना बाग में तकीर पियो क्या मेरे वेठो मूंखे ॾिसी त ही चरियो अलाए काॾो निकितो आहे। मां त भणा पीरनि सां मिलियो आहे, मूं ते हा साईं हा वोट तुम्हारा है, पर पुठि चऊं त न बाबा सियासत आहे। ही भेण मस्त अलाए काॾो निकिरी वियो आहे, जो पीपल्स पार्टी खे उन जे ॻढ़ में वेठो थो जनाज़ो कढेसि। सुभान अल्लाह।
अल्लाह साईं जो रहमत हुजे सुभान अल्लाह। ऐं मौली साहब जो ॿुधो नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आखिरा, असां तव्हांजा वारिस आहियूं। अल्लाह तो फरमाए नवाज लीग तव्हांजी वारिस न आहे, ज़रदारी तव्हांजो वारिस न आहे, वॾेरा तव्हांजा वारिस न आहिनि, तव्हांजो वारिस मदीने जो साईं आहे। अल्लाह अब हाओ कन न मुंहिंजा सोना चरे जे ॻाल्हियुनि खे यादि रखिजो जी अॼु हुनखे यादि कयूं था वेठा वेठा। अल्लाह अल्लाह काॾे वञो अल्लाह जी हिकमत अलाए कहिड़ी सोना असांखे मारे वियो बसि सफ़ा क़िस्मत कंहिंखे दाह जो वधा हक़ ते आहियो कन ना हक़ ते आहियो अबा हक़ ते आहियो त साथ ॾियो मुश्किलातुनि खां न ॾिजो सिर तरी ते रखो सिर पंहिंजे खे मदीने वारे साईं तां क़ुर्बान कयो वॾेरनि लाइ न मरो सियासत लाइ न मरो बिरादरी जे झेड़नि लाइ न मरो अरे मरणो अथव त रसूल अल्लाह जे लाइ मरो। सुभान अल्लाह अल्लाह को खुश रखे भाई। अल्लाह करे हमारी जिंदगी इसी साईं की मोहब्बत में गुजर जाए। जेके सियासत जा नारा हणंदा मरी विया, जेके जीअं भुटो कंदा मरी विया, जेके जीअं नवाज़ी कंदा मरी विया। ख़ुदा जो कसम आई हुननि जो मरण बंद पियो। जेके लबैक या रसूल जा नारा हणी मुआ वीचारा कारकुन मुआ, इहे कारकुन मुआ न आहिनि, इहे ज़िंदा जावीद आहिनि। अबा ॾिसो न अल्लाह साईं ख़िदमत वठे थो, ॾिसो त मुंहिंजे मालिक जो कीअं तव्हां ते निगाह, अड़े उन जो क़दुरु त कयो न ख़ुदा जा बाना। वहाबियनि खां ख़िदमत वरितई, शीयनि खां वरितई, ॿेॾी पाण में वेठा आहियूं। कंहिं बि वहाबी खां इहा ख़िदमत न वरिती आहे। इहो असां आशिकाने रसूल सुनियनि खे एज़ाज़ हासिल थियो आहे त ख़त्मे नबूवत ते पहरा जो उथो आशिको उथो। सुभान अल्लाह। अब ॿुधो त सही यार सुभान अल्लाह। हाय हाय सुभान अल्लाह। अपा फक्तुलो हा साईं इहो इहो ई डंडो कोड़ अथनि सर तन से जुदा। अबा हे अल्लाह साईं जा शुक्र मञो जो मालिक इन अहल सुन्नत वल जमात खे इहा गैरत दीन जी अता कई आहे वजह सां। ऐं ख़ुदा जो कसम आहे इहा दीन जी ख़िदमत इहे वहाबी न कंदव, इहे शिया न कंदा, इहे ॿिया उहे न कंदा, फज़लुर रहमान जी ग्रुप वारा न कंदा, दीन जी ख़िदमत कंदा त तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह वारा इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां रसूल अल्लाह जी निगाह करम सां वो विकामजी वेंदा। एजेंसी वाला भी चवन पिया तो क्या कयूं, किधर जाऊं, किसको बोलूं। वो तो जल्दी पैसे में आ जाते हैं, डीजल देते हैं तो कबूल कबूल करके हमारे पास बैठ जाते हैं। लाखों रुपया करोड़ रुपया उनके बैंक में भेज देते थे तो वो बड़े खुश होकर हमारा तरफ लेते हैं। ये कौन सा बंदा है रिजवी साहब जो किसी की मान ही नहीं रहा। बस उन्हीं को माना, उन्हीं को जाना, उन्हीं को
उन्हीं खे मञूं था, उन्हीं खे सुञाणूं था। न लीग खे सुञाणूं था, न ज़रदारी खे सुञाणूं था, न वॾेरनि खे सुञाणूं था। अड़े असां सुञाणूं था त मदीने वारे साईं खे। अबा हाणे हे चवे थो 16 फेब्रुआरी ते हुनखे अल्टीमेटम बि ॾिनो आहे। फ्रांस जे सफ़ीर खे कढे छो नथो? वाइदो कयो थो। हा ॾिसो त सही, जॾहिं वाइदो जॾहिं वाइदे तो फिरिया था वञनि त हाणे सॼी जमायत आशिकाने रसूल होशियार हुजे। असां तकरीबकार न आहियूं, असां फ़ौज जे ख़िलाफ़ु न आहियूं, असां रियासत जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां ट्रकुनि खे कोन साड़ींदासीं, असां कारनि खे कोन बाह ॾींदासीं, असां ट्रालनि खे कोन लुटींदा। असां चुपकड़ी रोड ते करे चुप करे वेही रहंदासीं। जेको असांखे लीडर जो हुकुम मिलंदो ईअं कंदासीं न बाबा। न त ॿिया जेके वेहनि उन्हनि खे लंगर पाणी त करायो, हमदर्दी त कयो न। इंशा अल्लाह ताला ख़ुदा इन्हनि खे ईमान ॾींदो। हुनखे फ्रांस वारे सफ़ीर खे कढंदा हितां त मुल्क में अमन अमान थी वेंदो, रहमत। हे आशिक ख़ुशि थींदा सोना। ऐं वाइदो पंहिंजो पाड़ियो, रब्बुल आलमीन कंदो। असां सां मदद अल्लाह जी आहे, अल्लाह जे रसूल जी आहे। अल्हम्दुलिल्लाह ओॾे नथा पहुची सघो, इस्लामाबाद नथा पहुची सघो, लाहौर नथा पहुची सघो। हिते असां चुपड़ी करे रोड ते टपड़ी विछाए, गिलम विछाए चुप करे वेही रहंदासीं। अबा ईअं कंदासीं कन न कंदासीं? अबा कंहिंसां विढ़ो न आहे, फ़ौज जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइणो न आहे। फ़ौज असांजी साईं आहे, फ़ौज खे असांजो सलाम आहे। असां रुगो इहो अर्ज़ु था कयूं निमाणो बाबा जी, सोचो साहिबु वॾो आहे न सोना, फ़ौज सां केरु विढ़ी सघंदो। असां इहो चवंदासीं, ओ बेटा सोना, अमरीकी वाली पॉलिसी नहीं बनाओ, आशिक़ाई वाली पॉलिसी बनाओ तो बेड़े पार हो जाए। कुछ इधर भी सोचो, आपको भी रसूलुल्लाह के सामना करना है, आपको भी उधर जाना है। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सामू अगर जनरल कर्नल मेजर ये वो आ गए तो आपने फरमाया निकल जाओ मेरी मजलिस से, तो फिर क्या करोगे? आपको भी जवाब देना है। हम पाकिस्तान से मोहब्बत करते हैं, ये हमारा वतन है, ये हमारी रियासत है, हम इधर आजाद हैं। तुम पहरे दो, हम तुम्हारे साथ अपने सीनों पे बम बांध के हिंदुस्तानी फौज से लड़ेंगे इंशाअल्लाह। सना हमारी सिर्फ मालिक का है। हम गद्दार न कहो, गद्दार उनको कहो जो इन्हीं अंदर मौजूद है, जो अमेरिका के गुलाम बने हुए हैं। अभी भी एजेंसी वाले बैठे होंगे भाई, होंगे सोना, भले बुधन तो भले बुधन। हक जो कलाम तो बुधाए अल्लाह से तव्हां खे ख़ुशि रखे। बस हाणे दुआ ख़ैर जी करो। क़िबला से दुआ हाणे तूं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह साईं आख़िर ताईं सिटू चाक न आहे तॾहिं सवेर ॻाल्हाए पियो क़िबला साईं मूंसां गॾु मानी पियो वेठो खणी मां चाक चाक कयो न चाक करी छॾियो। बस तूं पोइ अचिजांइ धरणे ते न अचिजांइ, नसूं त मैं नारो हणजांइ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम तस्लीमा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। मुंहिंजा मालिक मिठा, तुंहिंजा लख शुक्राना ऐं तुंहिंजा वॾा अज़ीम एहसान असां ग़रीबनि मिसकीननि जे मथां, ख़ुशूसन हिन कॉन्फ्रेंस मुनक़िद करण वारनि जे मथां, मोर जे शहर वारनि जे मथां, जन हीअ महिरबानी करे हिन महबूब जे आशिक़नि जो हिते पैगाम पहुचायो आहे। ऐं हिते गॾु थिया आहिनि परे परे खां पंधु करे पूरे ज़िले नौशाद, नवाबशाह, नौशहरो ऐं लाड़कानो ऐं पूरी सिंध मां काफ़िला हिते कही आया आहिनि। रब करीम तूं हुननि जो अचणु क़बूल फरमाइजांइ। ऐं साईं जंहिंजो जेकी असांखे हिदायतूं ॾिनियूं आहिनि उन ते असांखे महकुम ऐं यकीन सादिक सां मज़बूत रखिजांइ। असांजो जीअणु, असांजो मरणु
सब साईं जे ख़ातिर हुजे। इंशा अल्लाह क़यामत जो ॾींहुं हूंदो ऐं सुन मदीने वारा सरदार मक़ाम महमूद जे जल अफ़रोज़ हूंदा ऐं असां पंहिंजे पंहिंजनि मुर्शिदनि सां नारा लबेक जा हणंदा हलंदासीं ऐं लबेक जा नारा हणी साईं जे क़दमनि में हली गॾु थींदासीं। इंशा अल्लाह मदीने वारो साईं असां ते राज़ी थींदो। मुस्लमान भाइरो सभई तव्हां ख़ुशि नसीब आहियो। तव्हांजा असीं थोराइता आहियूं उलमा जा, हुफ़ाज़ जा, बुज़ुर्गान दीन जा जेके अॼु हिते आया आहिनि। रब करीम तव्हांजो अचणु वञणु हिते क़बूल फरमाए।